चाची जो रांझन चांडियो, अते जो ज़मीर चांडियो, भाऊ जो महबूब चांडियो। असांजा वॾो आधार आहे। असांजो रस्तो कटे वियो आहे 12 फुट। ॻोठ जुमा खान चांडियो, यूसी रामती। और असां हिकिड़ो बासर माण्हू आहे, व्याजी माण्हू आहे, उन गिरेब शरारत करे बनी जो वठी ॿिए खां उन बनी जो रिकॉर्ड बि न आहे। उन पंहिंजे सोट खां वठी उन जो पपन चांडियो नालो आहे। वती अथई लियाकत खां बनी, रेस लियाकत वती अथई पपन चांडियो। हुन खॾ हिकिड़ी असांजी नेकरनि जी पयल, हुन उहा 12 फुट सण कटराए, होॾां जीअं गिरेब वतई उहा 12 फुट असांजी सण कटराए। उहा खॾ बि जंहिंमें नेकर हो असांजो हथियारनि जे ज़ोर ते जेको आहे सो उहा खॾ लटे वियो। हाणे असांखे डेली धमकी थो ॾिए, डेली बंदि थी वियो न बाबा, बेटी बिल्कुलु बंदि थी वई। उहो ब्लॉक करे असांजो बोतार चङो मुड़ुसु शेरबंद खान चांडियो गुजराणी उन विच में आयो, उन ॾिसी जाइ वारदात, उन 11 फुट फ़ैसिलो कयो, उन ते हूअ दुर न बीठी। असांजे रिस शेरमन सां बि बदकलामी कई अथऊं। उन अलावा असां एसी कंबर ॾे विया आहियूं। एसी कंबर असांजो तदारक कयो, पर फ़िलहाल उहो असां सां न थी सघियो आहे सही तरीक़े सां। असांखे नवाबज़ादा सरदार अमन खान चांडियो साहब खे ऐं SP कंबर, DC साहब कंबर, AC साहब कंबर, मई मकुल SHO सुभाणे खां पोइ ईअं न थिए। सरदार खान खे बि अपील था कयूं मदद करे। हे ताक़तवर माण्हू आहे, ताक़त ॾेखारे असांजा रस्तो नथा ॾियनि। हुन रस्ते जे बारे में जे काॾे वञनि सुभाणे खां पोइ दिमाग़ ते बि काॾे कीअं पप्पू आज़ार कया आहिनि। असांखां नाहक कयो अथई, असांजा बच्चा निकिरी नथा सघनि, असांजा दग बंदि करे छॾे। असांखां ॾाढा ज़ुल्म आहे। असां बचड़ा वठी काॾे वञूं, धमकियूं था ॾे, घर ड्राईंदुसि। असां काॾे वञूं भला? असां सरदार खान खे बि चऊं था, अपील कयूं था, DC ॾे था कयूं, SP ॾे था कयूं। ख़ुदा वास्ते असांजी मदद कयो। असां मरी वियासीं, असां ग़रीब माण्हू काॾे? पंहिंजी बादशाही सदके असांजी मदद कनि, असां ग़रीब काॾे वञूं?